लगी असांजे तो रात जो निकाली खाई असां वठी आहिनि सिको सलाह ऐं यादि हूंदो तव्हांखे वियासीं तो असां पोइ हुते असांखे न पिया छॾनि इत्तेफ़ाक़ माशाल्लाह अहिड़ो थी पियो अहिड़ो थी पियो जो उते पहुतासीं वॾी असोलिएशन वारो सख़्तु जेको कड़ो लॻी वियो हुजे अचणु असांखे न पिया जिते असां पॉइंट ते वञणा हुजे पोइ जंहिंजा अचे पई उन में अदियूं असांजी वेठियूं असांजी बिशारत जेका वाई पढ़ी माशाल्लाह तमामु अॼु उहो बि मंदरु अचे पोइ असांजी भेनरूं अचनि पियूं ॻाईंदियूं वॼाईंदियूं अचनि पियूं सहरा ॻाईंदियूं पियूं अचनि साईं पाण ठीकु आहे उते जंहिंमहिल अंदरि पहुता अचे हयनि नथा बदल हलो असांजो सिलसिलो जंहिं उतां रवां थियो असां वञासीं गवर्नर हाउस वञणा हुयासीं हुते उते जो वियासीं त अचे जो थी बाबा लाठी आंसू ऐं मेरे साहब अचे गवर्नर वॾियूं गिलियूं लॻल हुयूं हा वॾियूं गिलियूं लॻल ॿार काॾे वञूं गिलियुनि फाथासीं बाबा गिलियूं टुटी करे अंदरि गवर्नर हाउस में ॼणा बाग में अंदरि साईं नूरदीन थी हाँ हमारी टोपी है बड़ी हलो अंदर साहु पटेल 5-10 मिंट गुज़रिया चई त हाणे कीअं थो निकिरंदासीं असांखे अलाह भलाई में साहु पटेल बाबा वरी अंदरि सामने बाग गई हीअं खणी वरी हुतां भॻासीं भेण शाबान ईअं भॻासीं ईअं साईं बि टोपी जा सफ़ा 17 साल जो लोजो माशाल्लाह साईं पंहिंजी जेको आहे असांजी जेका तंज़ीम जेका रही साबिक़ा उन में जेको आहे त असां जेके तव्हां दोस्त वेठा हो अॼु 20 ताईं पहुता हो न इहे सभु जेको आहे माशाल्लाह हिननि जोधनि जवाननि जी जेका महिनतूं आहिनि माशाल्लाह